बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातहू। सभिनी खे सही असां वटि हिकिड़ो ॿियो चवंदा आहिनि व बरकातहू, इहो आहे व बरकातहू। अच्छा, उन खां अलावा अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। रब्बि ज़िदनी इल्मा, मुंहिंजा रब मूंखे वधाए इल्म में। केॾी सुहिणी दुआ आहे, इल्म जी दुआ घुरियल आहे। मां हिकिड़ो मिनट सां पास थो कयां। हीअ साईं जीअं साईं अब्दुल्ला भुट्टो साहब शेयर कंदो आहे, आदाब साईं प्यासा बि अशरा या हिन सूरत जो नालो छा जेको सिखंदासीं? हिन जा टे नाला आहिनि ऐं हिन जो नालो जेको आहे अशरा, माना राव ते ज़बर न आहे, ही मद आहे अशरा। त इहा आहे बसि सॉरी 94 थींदी साईं, कमेंट पुराणी स्लाइड आहे हिन में। ठीकु आहे साईं। ऐं असांजो ही पाड़ो आहे कहिड़ो? 3 नंबर। था घुरूं रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। इहा बि सूरत जी दुआ आहे हुन में। अमसी पारो पंहिंजो। ऐं असां हेसि ताईं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सिखी आया आहियूं 93 नंबर सूरत ताईं। जॾहिं असां 3 सिपारो शुरू कयोसीं, 78 खां शुरू थींदो आहे। 90 हुनजी पहिरीं सूरत आहे। असां 93 पूरी करे चुका आहियूं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हींअर पढ़ूं था अशर, जेका 94 नंबर सूरत आहे। उन जूं आयतूं आहिनि 8। हिन में 2 शयूं आहिनि साईं ॾिसबियूं। हिकु आहे त हिन में सभ खां वधीक जेका बहितरीन नंबर आयत आहे, माना सॼो क़ुर बहितरीन आहे, पर हिन ते माना जेको सम्झणो पवंदो वरफ़अना लक ज़िक्रक। ही लिखियल आहे हिकु आयत जो 4 नंबर आयत, पर हिनखे रंग 2 आहिनि। इन जो बि हिकिड़ो सबबु आहे त हिन में ॾिसो लक ज़िक्रक, क आहे इनखे सम्झबो, ऐं हिन में आहे ना। इहो फ़र्क़ु आहे, इन्हनि खे सम्झबो। ऐं ॿियो हुन में इम्पोर्टेंट ॻाल्हि हिकिड़ी जेका आई आहे उसरन युसरन, जंहिंमें वक़फ़ो थींदो आहे त पढ़िबो आहे हिनखे उसरा युसरा। इहो सम्झो। हाणे हीअ आहे जेके आयतूं आहिनि 8 हिन में, जेका अलम नशरा लका सदरक हितां शुरू थिए थी पई ऐं ख़तम थिए थी पई वइला रब्बिक फरग़ब। हिनखे हिते था ॾिसूं अलम नशरा लका सदरक। हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह से फरमाए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, तुंहिंजो सीनो तो लाइ कुशादो न कयो अथऊं छा? ववदाना अनका विज़रक, ऐं तुंहिंजो उहो बोझ तोखां लाथोसूं। हाणे हिते न लाथोसूं न आहे, लाथोसूं आहे। इहा उन में फ़र्क़ु आहे। इहो तदबुर करिणो आहे क़ुर पाक ते। त होॾे छा आयो आहे? न कयोसूं छा, पर पोइ अॻिते वरी छा आयो? ऐं तुंहिंजो बोझ तोखां लाथोसूं अल्लज़ी अनक़द दहरक। हाणे हिन सां इहो तालुक़ु रखे थो, उहो कहिड़ो बोझ? जेको जंहिं तुंहिंजी पुठीअ खे ॻरो रखियो। वरफ़अना लका ज़िक्रक, ऐं तुंहिंजी साराह तो लाइ मथां ई कईसूं। फ़इन्न मअल उसरि युसरा, छो त बेशक अहंज सां गॾु सहंज आहे, माना ॾुखियाई सां गॾु सणाई आहे। इन बेशक मअल उसरि युसरा, अहंज सां गॾु सहंज आहे। उन खां पोइ फ़ैज़ा फ़रक़्त फंसब, तंहिं करे जॾहिं वांदो थिए, फारिग़ थींदो, माण्हू चइबो आहे न फारिग़ थिए, त पोइ छा कर? इबादत लाइ महिनत कर। फ़रक़्त फंसब वइला रब्बिक फरग़ब, ऐं ख़ासि पंहिंजे पढ़ण ॾांहुं दिलि लॻाए। हाणे खे हिकु करे सम्झूं था पिया, पर थोरो बैकग्राउंड कयूं त जेको अदुहा में असां सिखी आया हुआसीं न, त अदुहा नंबर ई काऊं 11 नंबर सूरत हुई। क़ुर पाक में 93 नंबर थिया। तरतीब जे लिहाज़ सां क़ुर में 93 नंबर आहे,
पर नुज़ूल थियो 11 नंबर ते ऐं 10 नंबर खां पोइ वक़फ़ो आयो हो वधीक जीअं हे सूरतूं आहिनि न लथियूं पए 1 2 3 4 9 10 हिन खां पोइ वक़फ़ो अची वियो काफ़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इंतज़ारु थियणो लॻो इहो छो आहे त पोइ उनजो जवाबु इहा आयो 11 नंबर सूरत में त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तव्हां मुस्तरिब आहियो तव्हांखे इंतज़ारु आहे ऐं प्लस तव्हांखे जेके ॿिया तैनात था ॾियनि ख़ासि तौर तव्हांजी चाची जेका तव्हांजे घर जे भिक में दर माना भित हिकिड़ी या ॿिन्ही घरनि जे विच में अबू लहब जी ज़ाल पोइ अलाह पाक चए थो मां बदअक रब्बुक व मा क़ला न तव्हांखे अलाह पाक छॾियो आहे न तव्हां सां नाराज़ आहे पोइ अॻिते ॻाल्हि हली आहे इहा थी अदुआ सां सिखी आयासीं उन खां पोइ हाणे ॾिसूं था पिया हिकिड़ो रिलेशनशिप ॾिसो थोरो 93 नंबर हुई अदुआ ही जेका आहे माना ठीकु आहे उन खां पोइ 94 नंबर सूरत कहिड़ी आई अलम नशरा ऐं 95 नंबर सूरत कहिड़ी आहे क़ुर पाक में अतीन पर हिन में ही छा थो ॿुधाए 12 इहो थो ॿुधाए त जॾहिं अलाह पाक सूरत दुहा लाथी पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां इहा सूरत काई नंबर लथी 11 नंबर हाणे 11 नंबर में दिलदारी आई पर अलाह पाक उन खां पोइ जेका ॿी सूरत मथे लाथी उन में अता जी ॻाल्हि करे छॾी हाणे इहो रिलेशनशिप अञा कीअं थो ठहे उहा वरी सूरत दुहा जी हिकिड़ी आयत आहे उहा हुनखे वधीक चिटो कंदी इहो सम्झणु आहे क़ुर पाक जो तालुक़ जो इंशाअल्लाह ताला हीअ दुहा जेका 93 नंबर सूरत आहे क़ुर पाक में 11 नंबर कंहिंमें आहे नुज़ूल में उन में 5 नंबर आयत अलाह पाक छा फरमायो आहे वला सौफ युतीक रब्बुक फतरदा हाणे ही ॻाढ़े में जेके इन्हनि जी अहमियत आहे सम्झण जी सीन जाते ईंदो आहे सौफ लाइ या कुझु बि अचे सीन छड़ो बि अची सघंदो आहे माना इजो या जल्दी अलाह पाक छा चयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे असां वला सौफ युतीक अता कंदासीं तोखे या अता कयो वेंदो तोखे या केरु अता कंदो रब्बुक तुंहिंजो रब अता कंदो तोखे तुंहिंजो रब फतरदा जी पोइ तूं राज़ी थी वेंदे लफ़्ज़ केॾो कमाल आहे अता कंदो तोखे ॾिसो सिगो ई अता कंदो तोखे पालनहार तुंहिंजो एतिरो जो तूं ख़ुशि थी वेंदे हाणे ईअं थी सघे थो पियो रब कर रदा उतां ख़ुशि थी वेंदे तूं ख़ुशि थी वेंदे तरदा ऐं अलाह ॾींदो तोखे अता कंदो तोखे केॾो माना डायरेक्ट टॉक आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हाणे जॾहिं अलाह पाक इहो चए थो पियो वल सौफ युती कर फतरदा उहा जल्दी कॾहिं आहे उहो त अॼु बि थी सघे थी सुभाणे थी सघे थी आख़िरत में थी सघे थी छो जो अलाह पाक छा फरमायो भल आख़िरत ख़ैर लक मिनल ऊला आख़िरत त अञा भली आहे दुनिया खां या तुंहिंजो ईंदड़ टाइम पोयां टाइम खां त अञा भलो थींदो हालांकि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको उहो टाइम हुयो उहो त ॾुखियाईनि जो हुयो माण्हू त ॿुधनि ई कोन पिया होॾूं इबादत अलाह जे बजाए ॿियनि जी थिए पई ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अॻु में ई मुस्तरिब हूंदा हुया त इहो छो थो थिए सॼो ज़ुल्म लॻो पियो आहे हुन खां पोइ जॾहिं क़ुर जी हिदायत बि अची वई उहो बि साईं जन ॿुधाइण शुरू करे छॾी त माण्हू ॿुधनि कोन था उल्टो नुक़सान था ॾियनि हाणे इहो इस्तराब त आहे न त पोइ अलाह पाक दिलदारी कीअं थो ॾे उहो ॾिसूं था पिया हाणे हिन में ता जो लफ़्ज़ जेको आहे न उहो ही का त असां सम्झी आया आहियूं पर ता जो लफ़्ज़ मैंने जेको ॿुधाए थो तूं इनखे बि सम्झणु खपे है न हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि था ॾिसूं ॻाल्हियूं जेके साॻियूं आहिनि कंहिंमें 93 ऐं 94 में ऐं जिन ॻाल्हियुनि में थोरो फ़र्क़ु आहे मुख़्तलिफ़ माना फ़र्क़ु माना मुख़्तलिफ़ इख़्तिलाफ़ न आहे होॾे हिकिड़ी ॻाल्हि आहे हेॾे ॿी ॻाल्हि आहे इहो हिकिड़ो थींदो आहे न हिकिड़ी शइ हेॾे चई वई त अलाह पाक ने मुखालफ़त कई न ॿई ॻाल्हियूं हिकिड़ी ॻाल्हि अलाह पाक हुन में चई आहे हिकिड़ी हिन में चई आहे कहिड़ियूं साॻियूं आहिनि कहिड़ियूं मुख़्तलिफ़ आहिनि उहो था ॾिसूं 93 ऐं 94 जी कंपेरिज़न आहे छो जो इहे सिस्टर सूराज़ आहिनि माना इहे ॼण पाण में जोड़ो आहे ईअं सम्झिजे
हाणे ॾिसो पहिरीं सफ़ा खां ॻाल्हि हीअ 93 नंबर सूरत क़ुरान पाक में, हीअ 94, पर नुज़ूल में हीअ 11 नंबर ते आई, हीअ 12 नंबर ते आई। ठीकु थियो। हाणे जेका ममासिलत आहे माना हिकु जड़ाई आहे, कहिड़ी आहे? क जी। माना क हिकिड़ो अहिड़ो ज़बरदस्त लफ़्ज़ हिते अखर आयल आहे न, तूं माना डायरेक्ट लाइ उहो हिन में बि आहे त हिन में बि आहे, यानी ॿई कंहिंजे लाइ इहा सूरतूं डायरेक्ट नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिधियूं सही। पर तव्हां थोरो अञा ते डेप्थ में ॾिसो न त हिन में अल्लाह पाक हिते जॾहिं थोरी वरी ॿी बि ॻाल्हि कई आहे दुनिया जे माण्हुनि जी या साईं जे उम्मतियुनि जी, या जेके ॿिया हुजनि, माना जेके उम्मत में न आया, जेके ॿिया बि हुजनि आम इंसाननि जी। नबी करीम सां हिदायत करी फमल यतीम फला तकर, यतीम जी ॻाल्हि बि आई, साहिल जी ॻाल्हि बि आई। हिते अहिड़ी का ॻाल्हि न आई। हिते सभु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़िक्र लाइ सभु उन्हनि जी ॻाल्हि आई आहे, उन्हनि खे का ॻाल्हि चई वई आहे, उन्हनि खे ॿुधाई वई आहे। बसि इहो हिकिड़ी ज़बरदस्त माना हिकिड़ी हिन जी पेयर त आहे, पर डिफरेंस इहो आहे, माना हिन में दिलदारी थी, हिन में अञा वधीक दिलदारी आहे, इहो फ़र्क़ु। हाणे हिकिड़ी ॻाल्हि, क जॾहिं आयो आहे त तव्हां ॾिसो घणा दफ़ा क आयो आहे हिते क दाक रब्बुक लक युतीक रब्बुक जदीदक वजदक वजदक ववजदक रब्बिक। हाणे हिते बि आयो आहे सदरक लक विज़रक ज़हरक लक ज़िक्रक अहिड़े नमूने सां रब्बिक। क क क क खे सम्झणु लाज़मी आहे न माना। अच्छा, ॿी ॻाल्हि कहिड़ी आहे? हाणे ॾिसो हिते जॾहिं आयो अलम, छा न छा आयो? जदीद फ़ावा। हिते बि शुरूआत कहिड़ी थी आहे? अलम सां। नशरा लक सदरक, माना शुरूआत छा सां थी आहे? अलम सां। हिते अलम विच ते आयो आहे, पर फ़र्क़ु इहो आहे त हिते ॻाल्हि ई शुरू कम थी आहे अलम नशरा। हाणे तव्हां असांजे लाइ थी सघे थो का सम्झूं त हूअं सम्झण में न ईंदो, पर अलाह पाक जे कलाम में जॾहिं तदबुर कबो त ख़बर पवंदी त इहो थिए छा थो, इहो हिते छो आई आहे, विच में न आई। थोरो सम्झंदा, असां सिखण जी कोशिशि कंदा आहियूं, फ़क़ति मुकमिल सम्झण त असांजे इंसान जे बस जी ॻाल्हि कोन्हे का, ख़ासि तौर ते असांजी जेके असां पाण शागिर्द आहियूं, मुफ़सरनि जेको लिखियो आहे ॿुधायो, असां ते उहो था ॿुधायूं। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते जॾहिं आयो अलम जदीद यतीमन फ़आवा, हिकिड़ी आयत। ॿी आयत कहिड़ी आहे? ववजदक दॉलन फ़हदा, ॿी आयत। टी आयत आहे ववजदक इलन फ़अगना। टे आयूं हिन में आयूं, हिकु हीअ, ॿी हीअ, टी हीअ, चोथी हीअ। माना ईअं चई सघे थो त टे हिन में आयूं त चारि हिन में आयूं। हक़ीक़त करे टे हिन में आयूं आहिनि त टे हिन में आयूं आहिनि, छो जो हे टे डिफरेंट ॻाल्हियूं आहिनि ऐं हिते बि टे डिफरेंट ॻाल्हियूं आहिनि। हिते सदरक जी ॻाल्हि आई आहे, ऐं हिते विज़रक आयो आहे, ऐं हिते ज़िक्रक आयो आहे। हीअ जेको ज़हरक आहे न, इहो हिन सां तालुक आहे। जीअं माना में असां सिखी आयासीं न, असां तव्हां तो विज़रक ओजुला तो अलज़ी, जेको माना उन उहो जेके डिफाइन कयो वियो आहे। माना ही ॿ आयतूं, ॿ ऐं टे, इहे हिकिड़ो ई टॉपिक आहे, ईअं सम्झो उहो हितां थो शुरू थिए। हक़ीक़त इहा आहे, हिकु हीअ, ॿ हे, टे हे, टे ॻाल्हियूं हिन में, टे हुन में। अॻिते हलूं था पिया अलज़ी, छो जो हीअ आयो न, हुनखे डिफाइन थो करे, फ़क़ति इहो ॾेखारे थो पियो। हुन खां पोइ हिते जॾहिं हिकिड़े आयो आहे, ही अलम खां पोइ हिते आयो आहे फ़अम्मा, ऐं जॾहिं हिन में था हलूं इहो फ़र्क़ु आहे, त पोइ हिते आयो आहे फ़इन। ठीकु थियो। हाणे इहो थोरो हिन में फ़र्क़ु आहे, इनखे सम्झंदासीं इंशाअल्लाह ताला। पहिरियों हलूं था पिया सम्झाणी आयत पहिरीं जी, त इन में हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि आहे, उहा असां में जेके वेठा आहिनि ख़ुदि सम्झूं ऐं ॿियनि खे कोशिशि करे सम्झायूं। ॿी ॻाल्हि इहा आहे, जिते इहा ॻाल्हि कंदासीं उन में जेकॾहिं मां ग़लति हुजां त को हींअर ई अनम्यूट करे माइक ते मूंखे करेक्ट करे सघे थो पियो। कॾहिं बि सम्झ में अची वञे का ॻाल्हि किथे ॿिए हंधि ॾिसनि, ॿिए हंधि ॿुधनि त मां इहा ॻाल्हि ग़लति कई आहे, त प्लीज़ जेको वीडियो ॿुधे थो पियो कॾहिं बि अॼु खां पोइ साल खां पोइ ॿुधे थो त मूंखे महिरबानी करे इंशाअल्लाह ताला हिन में कंहिं नमूने सां चाहे ग्रुप में असांखे मैंशन करे असांखे डायरेक्ट, या असांजे कंहिं बि एडमिन खे। ॻाल्हि चवण जी इहा आहे त वेबसाइटुनि ते जेके मानाऊं आहिनि न, सभु सही न आहिनि, हिनखे गौर सां सम्झणु खपे। कीअं? अचो ॾिसूं था पिया। हीअ आयो आहे पहिरीं आयत, अलम नशरा लक सदरक, ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा न कयो अथऊं। हक़ीक़त में अलम जे लाइ हीउ जेको आयो आहे न,
पहिरियों आयो आहे इन में पहिरीं माना हुजणु खपे छा न कयो अथऊं कुशादो तुंहिंजो सीनू तो लाइ चवनि या तो लाइ तुंहिंजो सीनू चवनि पर छा न कयो अथऊं पहिरियों हुजणु खपे इन जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे पर घणनि माण्हुनि छा कयो आहे कुशादो तो लाइ तुंहिंजो सीनू न कयो छा न कयो अथऊं छा हाणे इन में कहिड़ो फ़र्क़ु आहे इहो हिकिड़ी ॻाल्हि आहे पर इहा नंढी ॻाल्हि आहे अञा लेट्स से ॿी ॻाल्हि कहिड़ी आहे उहा था ॾिसूं हाणे उहो हिन में था ॾिसूं कहिड़ी ॾिसो ये जेको हिन में तर्जुमो थियल आहे वेबसाइट तो मां कयो आहे thequran.dvd.com शुरू अल्लाह के नाम से जो बड़ा मेहरबान है और ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो साॻियो हे थियो क्या हमने छा न असां इहो सुठो आहे हिते पहिरियों आयो आहे तुम्हारा सीना न क्या हमने तुम्हारा सीना खोल नहीं दिया क्या हमने तुम्हारा सीना खोल नहीं दिया इन जो सिंधी में माना छा थींदी छा असां तुंहिंजो सीनो कुशादो न कयो छा छा न कयो अथऊं कुशादो तुंहिंजो सीनो ख़बर त प्रॉब्लम काथे थियो वो ही लक तो लाइ लक जी माना आहे तो लाइ इहो हिन में काथे आहे तर्जुमे में माना क़ुरान जो हिकिड़ो पूरो लफ़्ज़ खाधल आहे उनजो तर्जुमो कोन्हे इन करे महिरबानी करे क़ुरान सिखो सम्झूं असां पाण सम्झूं असां ते ज़िमेदारी आहे पढ़ियल लिखियल माण्हू आहियूं न पढ़ियल लिखियल आहियूं न असां क़ुरान ते ध्यानु न ॾींदासीं बाक़ी केरु अची ॾींदा असां उम्मती आहियूं न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इहो शरफ़ आहे जेकॾहिं असांखे हासिलु आहे इन जो कमु छा आहे क़ुरान खे सम्झूं न जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॾिनो इन करे असां ते ज़िमेदारी आहे असां सिखूं ॿियनि खे सेखारियूं न त ग़लति मानाऊं पयूं थी थियनि उन खां पोइ ॿी ॾेखारियां था माना हीअ ॾिसो ASK इस्लामपीडिया माण्हू क़ुरान पाक जी मोहबत में हदीसन मुबारक जी मोहबत में कुझु कुझु अहिड़ी ॻाल्हियूं शेयर कनि था जेके सही न आहिनि ॾिसो कीअं अलम नशरा लक सदरक क्या हमने तेरा सीना खोल नहीं दिया साॻी माना आहे हालांकि ही लक इन मूं ख़तमु करे वियो आहे ही बि ग़लति आहे हुन खां पोइ किथे किथे सही मानाऊं थियल आहिनि कीअं ॾिसो असांजी माना नथा ॻाल्हि कयूं हीअ माना ॻाल्हि था कयूं जेका क़ुरान में थियल आहे क्या थियल आहे त होली क़ुरान AZ हिते ॾिठो आहे ॿियनि में हूंदो हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे ही हक़ीक़त में ब्रैकेट में हुजणु खपे इहा बि ग़लती आहे छो जो ही लफ़्ज़ क़ुरान पाक जी आयत में न आहिनि ही ॾिसो ही ब्रैकेट में लिखियो आहे न हिन ऐं हिन लिखियो ई कोन्हे ही सही आहे हिन हिसाब सां ही सही आहे इहे शयूं नोट करण जूं आहिनि साईं जेके वेठा आहियूं असां प्लीज़ ऐं ॿियो हिते ॾिसो न ब्रैकेट में कोन लिखियो आहे माना वेरिएशन त आहे न असांखे खणणो छा आहे सही खणणो आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं थो लॻे ॼणो लफ़्ज़ लिखियल आहे हिन में क़ुरान पाक में न आहे इहो लिखियल क्या हमने तुम्हारी खातिर लिखियल अथव हिते ॾिसो ओ ही तुम्हारी खातिर तुम्हारा सीना खोल नहीं दिया माना उर्दू वारनि घणी महिनत करे कम घणा कया आहिनि पर हिते इहे ख़राबियूं करे विया आहिनि ग़लति वारियूं इन करे ग़लति मैसेज थो पासान थिए हाणे लक हिकिड़ो तमामु अहम लफ़्ज़ आहे हिन में भला अहम लफ़्ज़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे क़ुरान पाक जो कहिड़ो अखर आहे हिन में जेको अहम न आहे तर्जुमे जी थी सघे थो घटि वधाई इंसान आहे बयान माण्हू तर्जुमा लफ़्ज़ खे खाई वञणु कतई क़बूल न आहे क़ुरान जा लफ़्ज़ पूरा लिखण हुजणु खपनि ओ ही तुम्हारी ख़ातिर तो लाइ उहे आहे ॾिसो अॼु खां पोइ इहा शइ असांजे ज़हन में वेहणु खपे अॼु जे क्लास में इंशा अल्लाह ताला हक़ीक़त में साईं इहा ॻाल्हि असांखे सम्झ में अची वई न त क़ुरान जो मैसेज सही माण्हू नथा ॾियनि इहा असां लाइ वॾी कामयाबी आहे इंशा अल्लाह ये ॾिसो सही लिखियल आहे हिते पर ही ब्रैकेट हुजणु लाज़मी आहे हिन में न हूंदी त ख़ैर आहे अलाह सां ख़ैर कंदो एतिरो माण्हू सम्झी था वञनि हाणे अचूं था पिया आयत नंबर 2 ते ववदाना अन्का विज़रक ऐं लाथोसूं तोखां उहो बोझ अलज़ी जंहिं जेको अनकद ज़हरक जंहिं ॻरो कयो तुंहिंजे ठीकु आहे ज़ाहिर चइबो पुठी कयो तेल सम्झंदासीं कहिड़ो बोझ हो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हाणे ॾिसो इन जो काॾे हलंदो कनेक्शन भला सौफ़ युतीक रब्बुक फतरदा सिको ई अलाह पाक तोखे ॾींदो न अता कंदो
अता छा थींदो आहे? अता थींदो आहे ज़रूरत खां मथे ॾियणु, हा न? त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकु त दिलदारी मिली त अल्लाह पाक न तव्हां खां माना इन तव्हांखे छॾियो बि न आहे ऐं न तव्हां खां नाराज़ थियो आहे। मां वदअक रब्बुक वमा क़ला, छॾियो बि कोन्हे ऐं नाराज़ बि न थियो आहे। उन खां पोइ भला सौफ युतीक रब्बुक फतरदा, जॾहिं उहा सूरत ख़तम थी आहे त हिकदमि अल्लाह पाक छा थो चए, अलम नशरा लक सदरक, छा न कयो तुम कुशादो तो लाइ तुंहिंजो सीनो। माना जेको क़ुर पाक लाथोसीं उन में हिकु त उहो जेको सूरत मुज़म्मिल में आया न, कौलन सकी इन नाशत लैली अशद वक़्त क़ीला, माना मक़सद आहे त इहो अशद आहे कौल जेको तव्हां ते लाहींदासीं क़ुर पाक, उहो आहे उन लाइ अल्लाह पाक उन्हनि जो कुशादो करे छॾियो सीनो। हिकु त उहा ॻाल्हि सम्झ में अची वई, ऐं ॿियो उते इहो बि आयो न उनमें जेका न वन वन सनुक़रिउक फला तंसा, असां आयतूं क़ुर पाक जूं सिखूं था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ अल्लाह पाक छा थो चए, सनुक़रिउक, माना तव्हांखे असां क़ुर पढ़ाईंदासीं पोइ तव्हां फला तंसा, पोइ तव्हां न विसारींदव। साहिब क़ुर सिखण वारा क़ुर, इहो हुयो। ऐं ॿियो बोझ केॾो हुयो, उहो इहो त जेको दुनिया जूं ॻाल्हियूं माण्हू ॿुधे थो पियो, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं तालीम ॿुधाईंदा ऐं उतां रिएक्शन मिलनि पिया, इहो बि बोझ लथो। ऐं उन खां अलावा जेको वही में थोरो वक़फ़ो आयो हुयो, दिलदारी बि आई, पर जेकॾहिं का बि क़ल्ब ते को बोझ उहो बि न। ठीकु आहे, वल्लाहु आलम इन जूं ॿियूं केतिरियूं मानाऊं थी सघनि थियूं पयूं। ठीकु आहे न। उन खां अलावा हाणे अॻिते था पिया वरफ़अना लक ज़िक्रक, इहा ख़ासि आयत आहे, वल सौफ युतीक रब्बुक फतरदा, ऐं मथां ई कईसूं तो लाइ तुंहिंजी साराह। अजीब ॻाल्हि आहे। यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह पाक अता छा कयो आहे, उन्हनि जो ज़िक्र बुलंद करे छॾी। हाणे ज़िक्र में साराह अचे, ज़िक्र में जेको उन्हनि जो तज़किरो अचे, ज़िक्र में उन्हनि जी यादि अचे, उहो अल्लाह पाक उन्हनि जो वधाए छॾे, तमामु मथां करे छॾे। कंहिंजे लाइ? हाणे तो लाइ। इन में फ़र्क़ु छा थो मिले, जेकॾहिं तो लाइ तव्हां कढी छॾियऊं त उन में फ़र्क़ु छा पवंदो? उहो इहो थींदो, इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता थी आई आहे ॻाल्हि। अल्लाह साईं उन्हनि खे राज़ी करण लाइ ॾे चयो आहे न, फतरदा, जे तूं राज़ी थी वेंदे। राज़ी थियण लाइ जॾहिं कंहिंखे माण्हू चवंदो, जेकॾहिं अल्लाह पाक राज़ी थियण लाइ चयो त पोइ उनखे ॿुधाईंदो न त मां तो लाइ इहो कयो। पोइ इहो लक इम्पोर्टेंट आहे, तो लाइ तुंहिंजे ज़िक्र खे वधाए छॾियोसि। इहा आहे अल्लाह पाक जी अता, फतरदा, त जीअं तूं राज़ी थिए हे मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हेॾी केॾो कमाल आहे इहो। अल्लाह पाक उन्हनि खे राज़ी करण जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फतरदा चयो आहे न। फतरदा जो क़ुर पाक जो लफ़्ज़ आहे त तूं जीअं राज़ी थी वञे, ख़ुशि थी वेंदे। ऐं हिते अचे थो वरफ़अना लक ज़िक्रक, तुंहिंजे नाले खे न, तुंहिंजे ज़िक्र खे। नालो अहमद चओ या मोहम्मद चओ, या रसूल चओ या नबी चओ, तुंहिंजो ज़िक्र उहो कीअं वधियो आहे? ॿ टे मिसाल आहिनि, घणा ई मिसाल आहिनि अदरवाइज़, पर ॿ टे इम्पोर्टेंट मिसाल कहिड़ा आहिनि उहे गौर करण जा आहिनि। हिकु त हीअ हदीस मुबारक आहे जंहिं ते अञा मां कंफर्मेशन न कई आहे। लास्ट सेशन मां सिंध कैनेडा वारे क्लास में बि इहो ॿुधायो त इहे त अञा मां हिनखे हीअ मूं वेरीफाइड न आहे, पर इन में छा आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम खां पुछियो, औ कमा काल, मफ़हूम इहो आहे त मुंहिंजो ज़िक्र अल्लाह पाक कीअं वधायो आहे। अल्लाह पाक जे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे माना जिब्राइल अलैहिस्सलाम जवाबु ॾिनो त इज़ा ज़ुकिरतु ज़किरतु माई, जंहिं या जॾहिं बि अल्लाह जो ज़िक्र कयो, माना उहो कंदो तव्हांजो ज़िक्र अल्लाह सां गॾु। ठीकु, इहो जनरल इन ई माना आहे। उनखे जेकॾहिं असां थोरो सम्झूं त वाक़ई ईअं आहे, उहो ईअं आहे कीअं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
हाणे जॾहिं बि असां अलाह जो नालो पढ़ूं था कलमो केॾो था पढ़ूं इन कलमे जे बग़ैर असांजो ईमान आहे अज़ान ते कलमो आहे निंड करण लाइ कलमो आहे उथण ते लाइ कलमो आहे मैयत थी वेंदी त कलमो आहे कलमा शहादत थींदो आहे जॾहिं तव्हां ईमान आणियो था ॾिनो उन खां पोइ कलमा शहादत जेतिरा भेरा पढ़िजे उहो बहितरीनु आहे जॾहिं का ग़लती थिए का शैतान अचे का ॿी का ॻाल्हि थिए का ग़लति सोच अचे अल्लाह ते कलमो पढ़िजे शहादत ॾिजे अशहदु ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाह सी मां शहादत थो ॾियां त तोखां सवाइ को महबूद कोन्हे ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजा बाना ऐं रसूल आहिनि शायदि छा ॼणी आहे बानू ऐं रसूल बानू पहिरियों आयो आहे रसूल पोइ आयो आहे अलाह पाक पैदा कयो आहे न ख़लकियो आहे त पहिरियों बानू आहे उनखे रुतबो रसूल जो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व तौबा जेकॾहिं का माना में इंटरप्रिटेशन में ग़लति ॻाल्हि थींदी हुजे पर अशहद जो कलमे जो मतिलबु इहो आहे न अशहदु ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न शायदि ॾियां थो त अन्न माना त अन्न मुहम्मद रसूलुल्लाह मोहम्मद या मोहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाना आहिनि ऐं रसूल आहिनि तुंहिंजा पर हिन कलमे में जो कलमा तैयब आहे त ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हिन में ॿी ॻाल्हि इंपॉर्टेंट आहे तव्हां काई बि ॾिसंदो जॾहिं ॿिनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र हूंदो हुन में वाह ईंदी पहिरियों अरबी जो कानून आहे हे ऐं हे पर हिते अल्लाह पाक वाव न रखियो ला इलाहा इल्लल्लाह व मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ऐं मोहम्मद जो नालो गॾु आहे ठीकु उन खां पोइ ॿी ॻाल्हि क़ुर पाक में अल्लाह पाक छा थो चए जेको असां सभिनी खे ख़बर आहे हर जुमे ते ॿुधंदा आहियूं इन अल्लाह व मलाइकतहु यसल्लूना अला नबी या अय्युहल्लज़ीना आमनू हिन में असां ॿुधो घणो आहे कॾहिं गौर कयो आहे इन सूरत ते जॾहिं ईंदासीं त इंशाअल्लाह वरी गौर कबो पर हिते नंढी ॻाल्हि था ॾिसो सल्लू अलैहि वसल्लम तस्लीमा बेशक अल्लाह ऐं संदसि मलाइका पैगंबर ते रहमत मोकिलींदा आहिनि ए ईमान वारो अवी बि मत सलात पढ़ो ऐं आयो न ॾिसो ॿ ॻाल्हियूं कयूं आहिनि अल्लाह पाक सल्लू अलैहि माना अमनू सल्लू अलैहि सलात पढ़ो वसल्लिमू तस्लीमा ऐं पूरी तरह सलाम चओ जेको सलवात थींदो आहे न सलवात उनजी थींदी आहे सलात उनजो जमा थींदो आहे सलवात इहो माना हो थींदो आहे इहे निमाज़ जे लाइ सलात माना निमाज़ सलवात थींदो निमाज़ूं ठीकु आहे ऐं सलात आहे इहे सलवात न इहे सलात आहे ठीकु आहे लिखिबो ईअं पर सलात थींदो हाणे ईमान वारो जेकॾहिं थी सघे त मूंखे ग़लती थी हुजे त कोई करेक्ट करे सघे थो वरी हिन में छो जो लफ़्ज़ थोरो मिलंदड़ जुलंदड़ आहे सो ॻाल्हि इहा आहे त अलाह पाक कंहिंखे चयो आहे हिकु त ईमान वारनि खे चयो आहे ऐं मुस्लमान ऐं ईमान में फ़र्क़ु आहे मुस्लमान हुजणु ऐं मोमिन हुजण में फ़र्क़ु आहे उन खां पोइ अल्लाह ऐं संदसि मलाइक हाणे कॾहिं खां पढ़नि था इहो कोन ॿुधाए वियो केसि ताईं पढ़ंदा इहो कोन ॿुधाए वियो आहे गौर करण जी ॻाल्हि आहे अल्लाह पढ़े थो पियो असां वटि त ॾींहुं आहे न ॾींहं में केतिरा भेरा पढ़े थो पियो न ॿुधाए वियो आहे अल्लाह टाइमलेस आहे पर अल्लाह जा मलाइक केतिरो पढ़नि था पिया इहो बि न ॿुधाए वियो आहे पर अल्लाह पाक इहो न ॿुधायो त हे मलाइक पढ़नि था पिया 70,000 मलाइक सुबुह जो माना जेकॾहिं सुबुह जो असांजे हिसाब सां जेकॾहिं असां चऊं त अर्श अज़ीम जो तवाफ़ कनि था पिया शाम जो ॿिया था अचनि उहे जेके हेतिरा साल असांजे हिसाब सां गुज़री चुका आहिनि अल्लाह पाक अज़ल खां वठी आहे न सम्झो था त फ़रिश्तनि जो तइदाद छा हूंदो जेके पढ़ंदा हूंदा इहे उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पढ़नि था सलात ऐं कंहिं इंसान जी सलात जेको अल्लाह पाक जी जेका असां जीअं बि पढ़े थो अल्लाह पाक पर चए थो न पाण त मां पढ़ां थो इन बेशक अल्लाह ऐं वरी बेशक चयो अथसि अल्लाह ऐं संदसि मलाइक ऐं चई वियो न अल्लाह ऐं मलाइक ॾिसो ऐं आई माना ॿिन्ही जी ॻाल्हि थी वई हाणे असां चवंदा सलात ईअं चइबो आहे हुनखे रहमत इन जो पूरो जेको मतिलबु आहे रहमत दुआ जो हिकिड़ो छा बि चओ अल्लाह पाक जे तरफ़ां छा नाज़िल थींदी आहे रहमत नाज़िल थींदी आहे
अल्लाह पाक को रहमत मोकिले थो न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पढ़ंदो अल्लाह पाक न आहे पढ़ंदा पढ़ंदा न पढ़णो न आहे रहमत मोकिलींदो आहे अल्लाह पाक रहमत मोकिले थो पियो ऐं संदसि पैगंबर ए ईमान वारो ईअं बि पढ़ो या मोकिलियो ऐं पूरी तरह सलाम चओ त इहा थी वई ऐं उन लाइ दुरूद इब्राहिम असांखे तइलीम फरमाए वियो आहे त ईअं पढ़िजे ॿिया बि दुरूद आहिनि हर को चवंदो आहे ॿियो हुजे न हुजे अलाह आलम सही पर उन ते हिकिड़ो ॿियो आर्ग्यूमेंट्स आहिनि हर को पाण ॼाणे उन ते नथा वञूं पर असां जेका क़ुर जी ॻाल्हि कयूं था पिया त इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते दुरूद माना सलात अल्लाह पाक पढ़े थो पैगंबर पढ़नि था पिया हिकिड़ी ॿी ॻाल्हि हीअ आहे कहिड़ी नोट रखणु खपे ॿुधंदा घणो आहियूं इहा आहे अहज़ाब 33 नंबर सूरतुल अहज़ाब हिन जेका ॿी आयत आहे न उहा बि इम्पोर्टेंट आहे हीअ नंबर 56 या 57 अल्लाह पाक ॿी कहिड़ी ॻाल्हि चई आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में इन्नल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहु लअनहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरह बेशक जेके अल्लाह ऐं संदसि पैगंबर के अल्लाह ऐं संदसि पैगंबर के ईज़ाईंदा आहिनि अल्लाह खे कोई ईज़ाए सघे थो ईज़ाए पोइ हुनखे जेको कमज़ोर हूंदो आहे न ऐं पैगंबर खे ईज़ाइनि था हू त ईज़ाईंदा हुया अल्लाह खे कीअं ईज़ाइबो माना जॾहिं पैगंबर खे कंहिं ईज़ायो त अल्लाह पाक खे ईज़ायो जेकॾहिं कंहिं पैगंबर खे ईज़ायो क़ुर पाक लिखे थो पाण सिंपल ठीकु आहे न माना लिखियल आहे बाक़ाइदे त जेके अल्लाह ऐं संदसि पैगंबर खे ईज़ाईंदा आहिनि तिन ते अल्लाह छा कयो आहे उन्हनि जी कहिड़ी सज़ा आहे दोज़ख जी ॻाल्हि लिखियल कोन्हे फ़िलहाल पहिरीं ॻाल्हि छा लिखियल आहे दुनिया ऐं आख़िरत में लानत कई आहे क़ुर जा लफ़्ज़ इहे पर अल्लाह पाक जी नाराज़गी जो अंदाज़ त ॾिसो ॿिया कहिड़े बि गुनाहनि काफ़रनि ॿियो टियों उन्हनि खे चइबो आहे सिखो न त हीअं थींदो हीअं रस्तो हे वठो पर जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जी ॻाल्हि आई आहे अल्लाह पाक सिधो लफ़्ज़ ई ॿ चइनि त दुनिया ऐं आख़िरत में लानत हाणे इहो क़ुर पाक में लिखियल आहे क़ुर जो आयत आई उन खां पोइ अलाह अॻिते थो हले अञा बि ऐं उन्हनि लाइ अद लहुम उन्हनि लाइ छा आहे अज़ाब मुहीना ख़्वारी वारो अज़ाब ॾियणु इन करे असांखे एहतियात करणु खपे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जॾहिं ज़िक्र हले सलात मुबारक पढ़णु खपे लाज़मी ऐं ॿियो अहिड़ी ॻाल्हि अजाई न करणु खपे जंहिंमें ऑथेंटिसिटी न हुजे या असां का ग़लति ॻाल्हि ॻाल्हाए वियूं जंहिंमें अल्लाह पाक नाराज़ थिए ॾिसो न इहा इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे अॼु जो सबक़ु इहो ॿुधणु खपे उन खां अलावा ॿी ॻाल्हि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीस मुबारक अचनि थियूं पियूं या क़ुर जूं आयतूं अचनि थियूं पियूं फॉरवर्ड कजनि नेकी आहे पर पहिरियों असां पाण ते गौर कयूं था त इहो आहे छा लिखियल हुन ते ॾिसूं पढ़ूं त सही आई 20 ने मोकिले थो एॾो मोकिलण जो सवाल त ॿियो पढ़े ॿिए खे तइलीम मिले बहितरीन कमु आहे इहो हुन में को शक न आहे पर पहिरियों थोरो हिनखे कंफर्म त कयो मां हिकिड़ी साईं क़ुर पाक जी आयत आई ही मां यकीन कयो साईं हुन में ॾिठुमि हुन में ग़लती हुई हीअ मां तव्हांखे ॿ ग़लतियूं हींअर ॾेखारियूं न तर्जुमनि में वेबसाइट ते पयूं आहिनि इन करे महिरबानी कयो इन ॻाल्हि ते ख़ासि ख़्यालु रखो त ग़लति ॻाल्हि कन्वे न थिए इंशाअल्लाह अल्लाह असां सभिनी खे महफ़ूज़ रखे थी वियासीं असां हलूं पंहिंजे हिन ते पूरो कयूं ॿी ॻाल्हि जेका हिकिड़ी इंपॉर्टेंट हुजणु खपे जेके माण्हू चवंदा आहिनि न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िक्र में वल्लाही हाणे केरनि पर माना हिकिड़ो बराबरी वारी ॻाल्हि बराबरी वारी उम्मत जी पैगंबर सां थिए इहो त मुमकिन ई कोन्हे पर अल्लाह पाक हिते छा थो चवे तव्हां ॾिसो ही कहिड़ी आहे अल बकर जी सूरत 2 नंबर उन जूं आयतूं 253 ऐं 285 महिरबानी करे हिन ॿिन्ही खे थोरो माण्हू गौर करे ॾिसे कॾहिं बि हिते मां सिर्फ़ु माना थो पढ़ां 2 मिंट मूंखे माफ़ कजो जेके थोरो थिए त तिलकर रसूल फद्दलना बादहुम अला बाद अल्लाह पाक ॻाल्हि थो करे उहे पैगंबर आहिनि तिलकर रसूल इहे छा आहिनि इहे पैगंबर आहिनि उन्हनि मां फद्दलना बादहुम अला बाद उन्हनि मां हिकिड़नि खे ॿियनि ते फज़ीलत ॾिनीसूं ऐं अल्लाह पाक उन वरी एक्सप्लेन कयो आहे हुनखे पाण पैगंबर त अल्लाह ई मोकिलींदो आहे न
पाण ई चुंडींदो आहे न। पर मंझान किन सां अलाह ॻाल्हायो, मूसा अलैहिस्सलाम असांखे ख़बर आहे। अलाए के ॿिए सां ॻाल्हाई हूंदी पैगम्बर सां, पर क़ुर में ज़िक्र न आहे, असांखे ख़बर न आहे। ऐं किन खे दर्जनि में वॾो कयईं ख़ुदि बसि। हाणे इन करे इन ॻाल्हि में पवणु बहस अजाइब आहे। ॿी ॻाल्हि हिन में अहम ॻाल्हि आहे, पर जेको अलाह पाक चए थो न उहो पाक चई सघे थो पियो। पर असां लाइ कहिड़ो ॻाल्हि अहम आहे 285 में, त हीउ चए थो पियो ला नुफ़रिक़ बैन अहदिन मिन रुसुली, संदसि पैगम्बर मां कंहिं हिक जे मञण में फ़र्क़ु न कंदा आहियूं। को फ़र्क़ु न कंदा आहियूं छा में? उन्हनि खे मञण में। त नबीअ सभु आहिनि, असांजे लाइ सभिनी जा दर्जा वॾा आहिनि। बाक़ी अलाह पाक किन खे पाण फज़ीलत ॾिनी आहे, उहो अलाह पाक पाण ॼाणे। ठीकु। अच्छा, हाणे हिकिड़ी ॻाल्हि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं कहिजे त क़ुर पाक भला सौफ़ युतीक रब्बुक फ़तरदा आहे न, 21 नंबर सूरत में छा आयो आहे ऐं पहिरीं सूरत में छा आयो आहे? पहिरीं सूरत में अलाह पाक पंहिंजी ॻाल्हि कई आहे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सूरह फातिहा में अलाह पाक रब्बा के जो या अलाह जी माना तारीफ़ छा आहे? रब्बिल आलमीन, रब्बा के जो आलमीन जो। आलमीन केतिरा आहे असांखे ख़बर आहे, 18,000 आलिमनि असां सगुरनि असांखे ॿुधाया आहिनि, पर असां ॾिठा बि कोन्हनि। ऐं उन खां पोइ भला आलिमनि खे जेको इल्मु आहे, अलाह पाक जो इल्मु अञा मथे आहे, अलाए केतिरा ॿिया आलिमनि असांखे ख़बर कोन्हे का। पर अलाह पाक उन्हनि सभिनी जो रब आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अलाह पाक छा फरमायो आहे? थोड़नि में मिस्टेक थी वई आहे, ग़लती आहे अञा बि स्पेलिंग में। वम्मा अरसलनाक Radical जैसे रा रे ला रा रे रे रा इल्ला रहमत लिल आलमीन इल्ला रहमत लिल आलमीन। सही आहे, इलाम बि न विरहला। दसिन में रा रा हा खा पे इते रा इते हिते रा ईंदी, हिते लाम बि ईंदो। रहमत लिल लिल आलमीन। सही। त वम्मा अरसलनाक ऐं न मोकिलियो आहे तोखे इल्ला सवाइ रहमत लिल आलमीन। सॼी आलमीन रहमत। ॾिसो न, जेतिरा आलम जिन आलमनि जो अलाह पाक रब आहे, उन्हनि सभिनी लाइ रहमत केरु आहे? असांजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं असां हुनजा उम्मती आहियूं। इन ते फ़ख्रु करणु खपे। इन ते फ़ख्रु माना ईअं को ॿिए खां मथे थियणु खपे, पर फ़ख्रु करणु खपे त अलाह पाक असांखे एॾो रुतबो ॾिनो आहे, असां अलाह पाक जी इबादत बि ओॾी कयूं ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अतात बि ईअं ई कयूं। या इताअत। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रुतबो छा आहे? अलाह पाक जो कलाम लथो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब अतर ते, पाण थिया साहिब क़ुर। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कमु कहिड़ो आहे? पैगम्बरनि जो रसूलनि जो आयतूं ॿुधाइण। ऐं असां केरु आहियूं? उम्मती आयतूं सिखण वारा। हिन करे अचो त क़ुर सिखूं। छो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे न इहा, ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु। तव्हां मां बहितरीन केरु आहे? केरु न थियणु चाहींदो आहे बहितरीन? हर को बहितरीन थियणु चाहींदो आहे। ऐं बहितरीन केरु आहे? जेको क़ुर सिखे थो ऐं सेखारे। छो जो सिखंदासीं त अमल कंदासीं। हलूं था पिया फ़इन मअल उसरि युसरा इन मअल उसरि युसरा। छो त बेशक अहंज सां गॾु सहंजा ऐं अहंज वरी ॿीहर आहे। बेशक अहंज सां गॾु सहंजा। इहा त माण्हू खे कॾहिं का परेशानी अचे न त पंहिंजे लाइ बि अलाह सां इनाम कर, इहा दुआ घुरे, इहो पढ़े त दिलदारी थियणु खपे। मुश्किल सां गॾु आसानी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं मुश्किल आयूं न, उहो मुश्किल जो बि कॾहिं ज़िक्र ईंदो त कहिड़ियूं कहिड़ियूं आयूं पढ़ंदासीं। शुएब अबी तालिब छा हुयो? ताइफ़ ॾे वञणु छा हुयो? उन खां पोइ अबू लहब जा ज़ुल्म कहिड़ा हुया? जा ते ॻाल्हि ईंदी। ऐं अबू जहल केरु हो? माण्हू कीअं सज़ा मिली? कीअं शहीद कयो वियो? कीअं सज़ाऊं ॾिनियूं वयूं जेके इस्लाम क़बूल कंदा हुया? इन्हनि सभिनी ते इंशाअल्लाह ताला टाइम टू टाइम ॻाल्हाईंदासीं। आख़िरी आयत ते हलूं था पिया ॿिनि ते। फैज़ा फ़रक़्त फंसब इला रब्बिक फ़रग़ब। जॾहिं तंहिं करे जॾहिं वांदो थिए, हाणे इहो सूरह मुज़म्मिल सां बि तालुक़ रखे थो पियो, पर हाणे इहो असां थोरो ठीकु आहे न। इन लक फिन नहार सबन तवीला, माना ॾींहं ड्रुगो आहे कमकार जे लाइ। छो जो तव्हां तबलीग था कयो, क़ुर जी आयतूं ॿुधाए था पिया,
हाणे इहो छा आहे, इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इंसान माना नबी तरफ़ां ड्यूटी आहे न, हिकिड़ी जेका ज़िमेदारी आहे उहा ताईं पूरी कयो त पोइ जेको बाक़ी टाइम थो मिले ख़ासि पंहिंजे पाण सां दिलि लॻाए। पोइ जीअं तव्हां चाहियो था पिया त अलाह पाक सां राति जो बि इबादतूं कजनि, ॿियो कुझु जेको बि आहे अलाह आलम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इबादत ऐं अलाह पाक जो ज़िक्र कहिड़े नमूने हो, अलाह जो अलाह ऐं अलाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाणी ॼाणनि था पिया, पंहिंजे पालना सां दिलि लॻाए ऐं रोपत रख। छा इहा असां लाइ हिदायत न आहे? अॼु कमकारियूं दुनिया जा करे ज़रूरी आहिनि कबा, ज़रूरी आहिनि कबा, पर जॾहिं कमकारी दुनिया जा करे फारिग थिए टाइम मिले त पोइ अलाह पाक ॾे माण्हू रजू करे, उन सां उनजो ज़िक्र करे न, ऐं मुहबत सां रुग़बत सां, रुग़बत चइबो आहे न इहो। अॼु नवां लफ़्ज़ असां कहिड़ा सिखियासीं? अ माना छा, लम माना न, ला या ले माना लाइ, क माना तोखे या तुंहिंजी, नून थींदो असां लाइ, अलज़ी माना जेको। ऐं ही बि असां लफ़्ज़ सिखिया आहियूं, बहरहाल इहो सीट ईंदी आहे सम्झी वेंदा हर को इंशा अल्लाह ताला। ऐं ही जेको आहे ही फ़ाइल मफ़ूल फ़िल, इहो बि शेयर कबो। ही जेको आहे न फ़िल ॾिसणु खपे त आहे छा, ऐं हुनजा फ़ाइल ऐं मफ़ूल कीअं था ठहनि। उन खां पोइ वरी जेकॾहिं असां जो हिन ते अचूं ग्रामर ते, इहो थींदो इंशा अल्लाह शेयर कंदासीं। हाणे इन खां पोइ दुआ था घुरूं हिते ख़तमु करे, त अलाह पाक दुआ आहे त अलाह पाक असांखे क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में अलाह पाक असांजी मदद फरमाए। असां कोशिशि करणु कमु असांजो कमु आहे, मदद अलाह जे तरफ़ खां आहे। ऐं जेके सिखण ऐं सिखाइण में ग़लती थी आहे, अलाह माफ़ फरमाए। ऐं ख़ासि अलाह पाक क़ुर पाक जे हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जज़ाकल्लाहु ख़ैर।